सुंड खे जादुई सब्ज़ीअ जो दर्जो मिलियल आहे। इहा सुंड हूअं त केतिरियुनि ई बीमारियुनि जे इलाज लाइ इस्तेमाल करे सघिजे थी, पर उनखे सफ़र दौरान खाइण सां उल्टी या मथे खे चकर बि नाहिन ईंदा। इन खां सवाइ सुंड सूर ऐं बीमारियुनि खे बि ख़तम कंदी आहे। माहिरनि सॼे ॾींहं में रुॻो 2 ग्राम सुंड इस्तेमाल करण जो मशवरो ॾिनो आहे। सुंड में कुझु अहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि जेके मौसम जी तब्दीलीअ दौरान राइनो वायरस जे करे फैलजंदड़ नज़ले ऐं ज़ुकाम जे हमलनि खे रोकिन थियूं। सुंड कुदरती तौर ते एंटीऑक्सीडेंट सां भरपूर आहे, जेका सीने जी सख्ती, आकड़ ऐं बुखार समेत मुख़्तलिफ़ फ्लू में तमामु घणी फ़ाइदेमंद आहे। खुराक जे माहिरनि जी नज़र में सुंड में जिंजरोल नाले मुरकिब हूंदो आहे, जेको जोड़नि जे सूर जी सोज खे घटाए थो। इहो ई सबबु आहे जो गोॾनि जे सूर में सुंड तमामु घणी फ़ाइदेमंद साबित थींदी आहे। वज़न खणंदड़, जिम में सख़्त महिनत कंदड़ ऐं तेज़ भॼंदड़ माण्हुनि ऐं रांदीगरनि जे कुल्हनि ऐं चेल्हि में आकड़ थियण आम ॻाल्हि आहे। 1 चमचो सुंड रोज़ खाइण सां अहिड़े सूर में 25% ताईं घटिताई अची वेंदी आहे। सुंड में मौजूद एंजाइम ज़िंजाबीन अहम प्रोटीन खे टोड़े उनखे हज़म करण में मदद ॾींदो आहे। सुंड असांजे पेट में मौजूद गैस खे ख़ारिज कंदी आहे, जंहिंजे करे मादे में ॻोराइप महसूस नाहे थींदी। हाज़मे जे निज़ाम लाइ सुंड हिकु बहितरीन नुस्ख़ो आहे। हर महीने औरतुनि खे माहवारी जी तकलीफ़ सां मुंहुं ॾियणो पवंदो आहे ऐं उन तकलीफ़ जे करे जिस्मानी कैफ़ियत ऐं मिजाज़ में बि चिड़ अची वेंदी आहे। सुंड में कुझु अहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि जेके अहिड़े सूर जे ख़ात्मे लाइ तमामु बहितरीन किरदारु अदा कंदियूं आहिनि। सुंड अल्ज़ाइमर जहिड़े दिमाग़ी मर्ज़ खे घटाईंदी आहे या दिमाग़ी ॻड़नि जे टुटण खे रोकण सां गॾु दिमाग़ी ऐं नफ़्सियाती बीमारियुनि खे बि वधण नाहे ॾींदी। उन करे सुंड खे खाधे जो हिसो ज़रूर बणाइणु घुर्जे।